अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं एलियसन अब्बासी ऐं अॼु करे मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे सुण सने उनसी। मौज़ू इंटरव्यूज़ मुरतब निसार शाहीन। छपाईंदड़ पूरब पब्लिकेशन लाड़काणो सिंध। छापो पहिरियों 2009 ईस्वी। डॉक्टर अलहदाद ॿोयो। डॉक्टर अलहदाद ॿोहे जो जनमु ॻोठु गोगारो तालुके कंबर ज़िले लाड़काणे में थियो। सिंधी ॿोली ऐं अदब में खेसि नाले वारे तालीमी माहिर, आलिम, मुहक़िक़ ऐं नक़ाद जी हैसियत सां सुञातो वञे थो। सिंधी अदब में संदसि किताब तनक़ीदूं, अदब जा फ़िक्री मुहरिक, सिंधी ॿोलीअ जो समाजी कारज ऐं इल्म तहक़ीक़ ख़ासि अहमियत रखनि था। 1994 ईस्वीअ में वफ़ात कयाईं। माहवार रिसाले पूरब पारां साणसि ही इंटरव्यू 1994 ईस्वीअ में ई कयो वियो। इंटरव्यू पैनल डॉक्टर शम्स सुमरो, सादिक बुड़दी ऐं निसार शाहीन। सिंध जे नाले वारे मुहक़िक़ ऐं नक़ाद डॉक्टर अलहदाद ॿोहे सां हीउ इंटरव्यू तारीख़ 24 मार्च 1994 ईस्वीअ ते उन वक़्तु कयो वियो जॾहिं हू प्रोफेसर अब्दुल्ला मक्सीअ जे पहिरीं वर्सीअ में शिरकत लाइ दादू पहुतो। वर्सीअ जे तक़रीब जी पुॼाणीअ बाद साणसि ॻाल्हि ॿोल रिकॉर्ड कई वई जेका बग़ैर एडिटिंग जे पूरब जे अप्रैल मई 1994 ईस्वीअ वारे शुमारे में शाया थी। डॉक्टर शम्स सुमरे डॉक्टर अलहदाद ॿोहे सां मुखातिब थींदे चयो त डॉक्टर साहिबु तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे वक़्तु ॾिनो आहे। साईं, बुनियादी सुवालु इहो आहे त असां वटि हींअर जेका ॻाल्हि ॾिठी वई आहे ऐं सम्झ में अचे थी त पूरे मुआशिरे सां गॾोगॾु अॼु जो नौजवान ख़ासि तौर ते फ़िक्री बहिरान जो शिकारु आहे। उन ई फ़िक्री बहिरान खे तव्हां कहिड़ी नज़र सां ॾिसो था? डॉक्टर अलहदाद ॿोयो। 2-4 सबब आहिनि, जल्दी उन ई ॻाल्हि खे असां सम्झी सघंदासीं। नौजवाननि में फ़िक्री त न, यानी जुदा जुदा राहूं हुजणु उहा सुठी ॻाल्हि आहे। हर को पंहिंजो फ़िक्र रखे, हर को पंहिंजो दॻु वठे, हर को पंहिंजो ख़्यालु रखे, उहा थी तमामु सुठी ॻाल्हि, का ख़राबु ॻाल्हि कान्हे। पर उन जे विच में हमेशह कनि हंधनि ते कनि समाजनि में नौजवाननि खे सही रुख़ हथु नथो अचे। उहो ई क्राइसिस आहे त जेको बि फ़िक्र नौजवान तयारु करे थो उहो ई फ़िक्र हिन खे कंहिं रुख़ कंहिं तरफ़ वठी वञे जंहिंमें हू ज़िंदगीअ जी तामीर करे सघे। ईअं थिए थो या नथो थिए? हाणे जेकॾहिं तव्हांजो सुवालु उहो आहे त तमामु घणियुनि ॻाल्हियुनि जे करे असांजो नौजवान उन ई ॻाल्हि जो शिकार थी वियो आहे त हिन जे साम्हूं जेका बि ॻाल्हि अचे थी सा हिन खे सही तरफ़ वठी वञणु ऐं हिन खे ज़िंदगीअ जी तामीर करण में मदद नथी करे। त मां तव्हांखे ॿुधायां त उन ई जा 2-4 सबब आहिनि। वॾे में वॾो सबबु इहो आहे त असांजे समाज में हिक ॿिए सां ख़ुलूस, हिक ॿिए सां मुहबत ऐं मुस्तक़बिल जे बारे में हिकिड़ो वीचार, उन ई सां गॾोगॾु समाज जी तालीम जो बहितरीनु सिरिश्तो, उन सां गॾोगॾु समाजी तनज़ीमूं, अदबी तनज़ीमूं ऐं ग़ैर सरकारी तनज़ीमूं, उन्हनि जो फुक़दान, इहे सभु ॻाल्हियूं मिली करे हिकिड़ी अहिड़ी सूरत हाल बणाइनि थियूं जो नौजवान जेकॾहिं मूंखे पढ़े थो त सम्झे थो त हिन सही ॻाल्हि कई, ॿिए खे पढ़े थो सम्झे थो हिन सही ॻाल्हि कई, टे खे पढ़े थो सम्झे थो हिन सही ॻाल्हि कई। इहो दरअसल नौजवान जो मसइलो न आहे। इहो मसइलो असल में उन जो आहे जेको नौजवान जी तामीर करण जे सिलसिले में कोशिशि करे थो। हाणे जेकॾहिं उहो ई बेराह आहे, उहो ई गुमराह आहे त उहो पंहिंजे नस्ल खे कीअं थो? डॉक्टर शम्स सुमरो, यानी तव्हांजो मक़सदु आहे त असां वटि इंस्टीट्यूशन्स जी खोट आहे? डॉक्टर ॿोयो, इंस्टीट्यूशन जेके तामीरी हुजनि खोट नाहे। तादाद जे लिहाज़ खां त घणनि समाजनि खां वधीक इंस्टीट्यूशन्स असांजे समाज में आहिनि। जंहिंखां पुछो त इंस्टीट्यूशन जो मालिक आहे, जंहिंखां पुछो त तंहिंजो मदरसो आहे, जंहिंखां पुछो त उन जो स्कूल आहे, जंहिंखां पुछो त उन जी यूनिवर्सिटी आहे, जंहिंखां पुछो त उन जो फ़िक्र आहे, जंहिंखां पुछो त उन जो फ़लसफ़ो आहे। इहे सभु ॻाल्हियूं मिली करे हिकिड़ी सूरत हाल अहिड़ी बनाइनि थियूं जो नौजवान ज़हन खे जेके तामीर जे लाइ हिकिड़ो मुस्तक़िल रस्तो खपे, अहिड़ो मॉडल खपे,
मां लफ़्ज़ मॉडल इस्तेमालु कंदुसि त किथे बि ज़रूरत पए त नौजवान खे हिकिड़ो मॉडल खपे। तव्हांजे समाज में हीरोज़ कोन्हनि। वॾी ॻाल्हि जेका थी आहे त हमेशह हर समाज में हीरोज़ हूंदा आहिनि। तव्हां चवंदा त हीरोज़ जो हुजणु त पाण समाज जी हिकिड़ी ग़लति रिवायत जी निशानदेही करे थो। आउं चवंदुसि त मुंहिंजो मतिलबु उहो न आहे। मुंहिंजो मतिलबु आहे त मिसाली किरदारु, सिर्फ़ु अफ़सानवी किरदारु न, पर मिसाली इंसान। जीअं असां अॼु हिन घर में वेठा आहियूं, असांजो मरहूम दोस्त प्रोफेसर मगसी असांजे लाइ हिकिड़ो मॉडल आहे। असां हिनखे सॼी राति पढ़ियो आहे, सॼी राति उन जे सिलसिले में गुफ़्तगू थी आहे, त उहो उन ई करे जो हू असांजे लाइ हिकिड़ो मॉडल आहे। असांजे लाइ हिन मॉडल जो कमु कयो आहे। असां हिनखे पढ़ूं, अहिड़ी तरह असांजे समाज में मॉडल जो वधीक हुअणु, उन ई खे मां चवां थो हीरोज़। हाणे उहे हीरोज़ कीअं था पैदा थियनि? अदबी हीरोज़ पैदा नथा थियनि। सभ खां पहिरीं अदीब जो उहो फ़र्ज़ु आहे त उहो मिसाली किरदारु, को अहिड़ो किरदारु जंहिंखे नौजवान पढ़ी ईअं महसूसु करे त जेकर उन ई जहिड़ो आउं हुजां हा। उन ई ॻाल्हि जी असांजे समाज में खोट पैदा थी आहे। ॿी ॻाल्हि आहे इदारो। इदारा मॉडल पैदा कंदा आहिनि। असां वटि अहिड़ा इदारा कोन आहिनि जेके मिसाली किरदारु पेश करे तालीम ॾेई उन्हनि खे समाज में मोकिलीनि त हाणे तव्हीं वञी पंहिंजो कमु करियो, समाज ठाहे ॾेखारियो। टीं ॻाल्हि जेका सभ खां अहम ॻाल्हि आहे, सिरिश्ते ऐं सिस्टम जी ॻाल्हि आहे। सिस्टम निज़ाम सिरिश्ता सिस्टम निज़ाम रिवायतुनि जी पैदावार थींदा आहिनि। हिकिड़ी रिवायत खां पोइ ॿी न, पर उन ई रिवायत जी बहितर शकिल। ईअं न थींदो आहे त रिवायतूं हिकिड़ियूं मरी वेंदियूं आहिनि, वरी उन्हनि जी जाइ ॿियूं वठंदियूं आहिनि। रिवायती निज़ाम जंहिंखे असां चऊं था, उन ई में ईअं न थींदो आहे त का रिवायत मरी वञे। रिवायतूं हूंदियूं आहिनि, पर कंदा छा आहियूं? जो मॉडल जी मदद सां, अमली तौरु तरीक़े जी मदद सां, पंहिंजे तजुर्बे मुशाहिदे जी मदद सां असां रिवायतुनि खे बहितर बनाइण जो रुख़ मुतयन कंदा आहियूं। हर का शइ बहितर थींदी। असीं कल्ह हीअं हुआसीं, अॼु हीअं आहियूं, सुभाणे हीअं थींदासीं। हाणे उन सॼे सिलसिले जे हिसाब किताब में असां कनि रिवायतुनि खे ज़ईफ़ करे वरी वधीक मज़बूत रिवायतूं क़ाइमु करियूं, त उहो आहे उहो सिलसिलो जंहिंजे वसीले असां पंहिंजे नस्ल खे हिकिड़ो रस्तो मुतयन करे ॾींदासूं। हर का सुधरियल क़ौम, हर का पढ़ियल क़ौम, हर का मुख़लिस क़ौम जेका पंहिंजनि बचनि सां ख़ुलूस रखे थी, जेका इंसान ज़ात जे ईंदड़ नस्ल सां ख़ुलूस रखे थी, सा सभ खां अॻु में उन ई ॻाल्हि जो ख़्यालु कंदी त का बि अहिड़ी ॻाल्हि रिकॉर्ड ते न आणिजे जेका नौजवान खे ज़हनी परेशानीअ में मुब्तला करे। ज़हनी बेराह रवी, ज़हनी गुमराही या ज़हनी मुंझारो, इहे सभई हिकिड़ी सूरत हाल जूं कड़ियूं आहिनि। जेकॾहिं को बि उन ई ॻाल्हि जी परवाह नथो करे त मुंहिंजो जेको नौजवान आहे उहो मुस्तक़िल तौर ते हिकिड़ो सुठो समाज ठाहे, तंहिं लाइ मूंखे कुझु करणु खपे। होमवर्क मूंखे करिणो आहे। अॻु में मां होमवर्क करे पोइ नौजवान जे साम्हूं वञा त जीअं उहो ॾिसे त मां पंहिंजे ख़्याल में बिल्कुलु साफ़ु, फ़िक्र में बिल्कुलु वाज़िह, सोच में बिल्कुलु चिटो आहियां। जेसीं ताईं ईअं न आहे तेसीं ताईं त मूंखे को हक़ बि कोन्हे त मां नौजवान जे साम्हूं वञा। हाणे बि नौजवाननि में जेका अबतरी थी आहे, आउं उन खे मुंझारो कोठींदुसि। उन जा सबबु मूं टे ॼाणाया आहिनि। हिकु त अहिड़ो मॉडल कोन्हे, ॿियो त असां वटि अहिड़ा इदारा कोन्हनि जेके मॉडल तयारु करे समाज में मोकिलीनि, टियों त असां वटि उहो निज़ाम कोन्हे जंहिंमें असां पंहिंजी पुराणियुनि रिवायतुनि खे रोज़ानो बहितर कंदा अॻिते हलंदा हलूं। इहे टे ॻाल्हियूं समाजियात या इमरानी उलूम जे ख़्याल खां, जंहिंजो आउं शागिर्दु आहियां, मां ॿोहे जी हैसियत में उन्हनि इल्मनि जो हिकिड़ो शागिर्दु आहियां ऐं मूं घणो करे सभिनी इमरानी साइंसिस ते पंहिंजे तरफ़ां कुझु न कुझु कयो आहे, को न को कमु कयो आहे। घणो करे सभिनी ते सवाइ पॉज़िटिव साइंस जे, जंहिंजे बारे में मुंहिंजी इन्वेंशन कान्हे। मां नथो चई सघां त मां पॉज़िटिव साइंटिस्ट आहियां, पर तव्हां जेकॾहिं थोरी घड़ीअ लाइ उहो तस्लीम करियो त मां हिकिड़ो सोशल साइंटिस्ट आहियां, त उन ई में हिकिड़ो फ़ाइदो थींदो। मुंहिंजो मतिलबु आहे त तव्हां मुंहिंजी गुफ़्तगूअ मां सिस्टम्स खे हासिलु कंदा त मां समाजी उलूम में कहिड़ा सिस्टम आहिनि जन जे बारे में ॻाल्हाइण जा नज़रिया रखां थो। हीअ जेकी मूं चयो
उहो पंहिंजी तहरीर पंहिंजे मुताले मुशाहिदे जे आधार ते चयमि त ही टे ॻाल्हियूं जेके आहिनि उन्हनि टिनी ॻाल्हियुनि खे न छॾियो ऐं उहे टे ॻाल्हियूं वज़ाहत सां सफ़ाईअ सां का बि तहरीक अख़्तियार करे त पोइ उहा अहिड़े शहर खां उहा हिकिड़े शहर खां ॿिए शहर खां टे शहर ऐं पोइ शहरनि खां मुल्कनि ताईं समाजी तामीर में सिर्फ़ु चंद साल वठंदी ऐं चंद सालनि में समाज असांजो हिकिड़े समाज मां ॿियो थी वेंदो। समाजी इनकलाब जो तरीक़ो ॾुखियो न आहे, समाजी इनकलाब जो तरीक़ो सवलो आहे। शम्स सूमरो, तव्हांजो मक़सदु आहे त ट्रांसफॉर्मेशन न आहे? डॉक्टर अलदाद बोयो, हा, ट्रांसफॉर्मेशन जो कमु, पर उहो तॾहिं थी सघंदो जॾहिं असां को न को सिस्टमिक तरीक़ो अख़्तियार करियूं। न, उहो असां वटि कोन्हे ऐं कनि नौजवाननि जा मसइला आहिनि। असांखे उन जो पूरो पूरो अहसासु आहे। अॼुकल्ह जो नौजवान केतिरी हद ताईं त मज़लूम थी वियो आहे। जेको नारो ॾिसे थो उन जे पोयां आहे। आख़िर ईअं छो आहे? दुनिया जी हर का शइ हक़ ऐं सच जे तरफ़ नथी वञे। सिर्फ़ु हिकिड़ी शइ आहे, बाक़ी जेतिरो बि गोड़ आहे उहो ठाठार की घिटीअ में तोते जे आवाज़ जा उन नौजवान जे आवाज़ खे दॿाए थो। हीअ ठाठार की घिटी आहे समाज। चौधारी ठाठारा वेठा आहिनि जेके वेठा था लोह कुटनि, ट्रामूं कुटनि, ऐं विच में नौजवान जेको सची सोच ऐं फ़िक्र जो हामी आहे उन जो आवाज़ु ईअं दॿिजी वियो आहे जीअं तोते जो आवाज़ु ठाठार की घिटीअ में दॿिजी वञे। असांखे पंहिंजे नौजवान ते रहम अचणु खपे। केतिरी हद ताईं असांजा मुफ़क़िर बेरहम आहिनि। मुफ़क़िर वॾा आहिनि, हिननि वटि फ़िक्र आहे, पर उहे बेरहम आहिनि छो त उहे सिधो सऊं पंहिंजे नौजवान सां कम्यूनिकेशन नथा कनि। उहा बेरहमीअ जी सूरत हाल आहे। जेकॾहिं उहा बेरहमी वारी सूरत हाल क़ाइमु रही त असांजे नौजवान खे केतिरा साल पंहिंजो रुख़ मुतयन करण में लॻी वेंदा ऐं उन ई वक़्त ताईं हू नौजवान बि न रहंदो। जेसि ताईं हू सही रस्ते ते लॻंदो तेसि ताईं हू नौजवान बि न हूंदो। वक़्तु निकिरी चुको हूंदो ऐं हिन जे कमु करण वारो अरसो गुज़री चुको हूंदो। ईअं असां पंहिंजो पूरो नसुलु विञाईंदासीं ऐं ईअं असां नसल दर नसल विञाईंदा रहिया आहियूं। आज़ादी त मिली, पर आज़ादीअ खां पोइ जेको समाज खे ठाहिण जो तरीक़ो आहे उन ई बारे में कंहिं बि न सोचियो। बसि इहो ई वॾो अलमियो आहे। सादिक बुर्दी, सिंधी अदब जी जेका मजमूई सूरत हाल आहे उन जे बारे में तव्हांजी कहिड़ी राय आहे? डॉक्टर बोयो, सिंधी अदब जी सूरत हाल खां बुर्दी साहब मां ॾाढो पुरुमीद आहियां। मूं जेतिरो बि अदब पढ़ियो आहे, जेतिरो बि मूंखां थी सघियो आहे, उन में मूंखे नज़र थो अचे त सिंधी अदीब वॾो बासलाहियत, हिन सिलसिले हिन सरज़मीन जो माण्हू वॾे ज़हन जो मालिक थो थिए। अलाए छो थो थिए, तंहिंजी मूंखे ख़बर कान्हे। उहे ॿियूं ॻाल्हियूं आहिनि जेके कंहिं ॿिए सवाल में करे सघजनि थियूं। सलाहियत जी कमी न आहे। याने असांजा छोकिरा जन जी उमिरि 15-20 साल थींदी, उन्हनि जा ग़ज़ल असां राति ॿुधा आहिनि। असां उन्हनि नौजवाननि खे ॿुधो आहे। कई ॻाल्हियूं आहिनि जेके वॾनि वॾनि शाइरनि ऐं असांजे वॾनि फ़न जे माहिरनि जहिड़ियूं हू कनि था। ख़बर न आहे हिननि खे कंहिं सेखारियूं आहिनि, कंहिं बि कोन सेखारियूं अथनि। असां वटि को बि अहिड़ो स्कूल कोन्हे जेको अदब पाढ़े। मां अदीब कंहिं अदब जे स्कूल मां कोन थियो हुयुसि। तव्हां मां को बि कंहिं अदब जे स्कूल में वञी अदीब कोन थियो आहे। अलाए कीअं थियासीं, उहा हिकिड़ी सचुपचु त हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे। उन जा सबब जाचणा पवंदा। पर जेसीं ताईं अदब जो तालुक़ु आहे, असांजे सिंधी अदब जो सुवालु आहे त मां ईअं चवंदुसि त ॾाढो सुठो लिखिजी रहियो आहे ऐं उन जो मुस्तक़बिल बि यकीननि सुठो हूंदो। छाकाणि त उहे नौजवान जेके अॼु ई वॾी सलाहियत ऐं एतमाद सां लिखनि था, उन्हनि जे लाइ मुस्तक़बिल में पाण वधीक चांस आहे। हाणे उन ई ॻाल्हि में ख़तरो छाजो आहे? हिकिड़ो ख़तरो आहे कहिड़ो? उहो इहो त नौजवान खे हुजे फ़ुर्सत पंहिंजी सलाहियत वधाइण जी, मौक़िया हुजनिसि सलाहियत खे कमु आणण जा। क़बूलु करेसि ही समाज त हू सलाहियत वारो माण्हू आहे। घर हिन खे समाज ॾिए, धरती हुन खे जाइ ॾिए त हू पंहिंजनि पेरनि ते बीही धरतीअ जे मथां पाण खे आसान ऐं पाण खे फ़रहत वारो माण्हू सम्झे ऐं सुख ऐं सलामती जो साहु खणे ऐं उहो महसूसु करे त मुंहिंजो वतन, मुंहिंजी धरती, माउ, आउं, मुंहिंजो ख़ानदान, असां सभई हिते ई
पंहिंजो पघर ॻाढ़े पंहिंजो गुज़ारो कंदासूं ऐं उन ई सां गॾोगॾु पंहिंजो कमु जेको करे सघंदासूं उहो कंदासूं। निहायत ख़ुशनसीबा आहिनि साईं उहे क़ौमूं जन जा जवान तोड़े पोड़ा इत्मीनान सां पंहिंजो कमु कनि था। डॉक्टर शम्स सूमरो। मां कत कलामीअ जी माफ़ी चाहींदुसि साईं, तव्हां जिते उहो नुक़्तो बयानु कयो आहे उते उहा ॻाल्हि साम्हूं अचे थी त ऐं शिदत सां महसूसु कई वञे थी, उहा हीअ आहे त जे असां वटि जेको अदब सरिजे थो उहो एतिरो भरपूर आहे ऐं तव्हां जंहिं ख़तरे जी ॻाल्हि कई आहे उहो ख़तरो मुस्तक़िल तौरु मौजूदु आहे, पर असां वटि जिते वॾा नाला पैदा थियनि था उहे थोरे अरसे अंदरि अलूप थी वञनि था। उनजो हिकिड़ो सबबु उहो बि आहे त असां वटि अञा तख़लीक़ी पहलू उहो आहे त तख़लीक़ जेका साम्हूं अचे थी उन खे तव्हां कहिड़े नमूने इवेल्यूएट कयो था ऐं उन खे ईंदड़ नस्ल ताईं कीअं कन्वे कयो था। जेकॾहिं असां वटि नक़ाद पंहिंजो उहो किरदारु अदा नथो करे त उन सां असां वटि थींदो इहो जो असां वटि जेकी नस्ल दर नस्ल माण्हू पैदा थींदा उहे अलूप थींदा रहंदा, उन जी असांखे ख़बर बि कान पवंदी। उन सिलसिले में तव्हां ते बि हिकिड़ी ज़िमेवारी आइद थिए थी ऐं तव्हांजे लिखण जे हवाले सां ॾिठो वियो आहे, मां मुआफ़ीअ सां उहो सुवालु कंदुसि त तव्हां हेल ताईं तनक़ीद जे हवाले सां तमामु घणो लिखियो आहे जेको असां वटि हेल ताईं नाहे लिखियो वियो, पर तव्हां उनखे जनरल परफेक्टिव जे हवाले सां पंहिंजे समाज में जेकी कुझु उसरियो आहे शाह खां पोइ ॿियो असांखे को बि हवालो कोन थो मिले। कंहिं नौजवान जो अमर जलील खां आगा सलीम ताईं शेख हयात खां वठी उस्ताद बुखारीअ ताईं हेल ताईं उहो तनक़ीदी कमु न थी सघियो आहे जेको असांखे 10 साल अॻु में करणु खपंदो। उनजो सबबु छा आहे? अलादाद बोयो। हाणे तव्हां मुंहिंजे ई मैदान ते ॻाल्हायो था, उहा ई मुंहिंजी फील्ड आहे जंहिंमें तव्हां ही पहिरियों सुवालु मूंखां पुछियो आहे। उनजो सबबु आहे सभ खां पहिरीं त मां इल्मु तनक़ीद जे हवाले सां तनक़ीद खे जुदा हिकिड़ो इल्मु सम्झां थो। उन सिलसिले में तव्हां मुंहिंजो किताबु तनक़ीदूं जेकॾहिं पढ़ियो आहे त उन में तव्हांखे हर फील्ड मालूम थींदो त तनक़ीद हिकिड़ो इल्मु आहे। तनक़ीद जो आम हैसियत सां तव्हांजे साम्हूं चंद ॻाल्हियूं उहे रखां थो जिन खे जेकॾहिं तव्हीं कंहिं अदबी मजलिस में वेही पाण कंदा त उहा तव्हांजी तनक़ीद थी पवंदी। उहो पहलू उन जी तनक़ीद जो उहो आहे जेको मूं पंहिंजे किताब तनक़ीदूं नाले में तव्हांखे ॾिनो हो। उहो किताबु मूं यूनिवर्सिटीज़ जे लाइ लिखियो आहे ऐं यूनिवर्सिटीज़ जे निसाब में मौजूदु आहे ऐं अदब जे पर्चे में उन किताब जो अभ्यास करणु ज़रूरी थी पियो आहे। उन ई किताब में जीअं तव्हांखे मालूम हूंदो त शायदि हिन कबट में उहो किताबु पियो हुजे, मूंखे 11-12 नज़रिया तनक़ीद जा ॾिना आहिनि। तव्हां चवंदा त एतिरा नज़रिया तनक़ीद जा तो छो ॾिना? मुंहिंजो जवाबु उन सिलसिले में उहो आहे त हर शख़्स जो फ़िकिर अहिड़े क़िस्म जो थिए थो जो पंहिंजे लाइ हू का न का राह को न को रस्तो वसीलो पाण अख़्तियार करे। जॾहिं हिन वटि वधीक चॉइस रखंदव, अल्टरनेटिव रखंदव, ज़िंदगीअ जा नज़रिया रखंदव तमामु घणा, त तॾहिं उनखे मौक़ो मिलंदो त उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि मां मुंहिंजे ख़ासि फ़िकिर ऐं ख़ासि ज़हन मुताबिक़ हीअ ॻाल्हि आहे जंहिंमें आउं महारत रखां थो ऐं पंहिंजो कमु करे सघां थो। पर जेकॾहिं हुन वटि अल्टरनेटिव्स हूंदा ई कोन चॉइस जे लाइ, हुन वटि को मवादु हूंदो ई कोन, पोइ हू मुख़यरु थी वेंदो ऐं उन ई जे करे तव्हां चयो त केतिरा ई तख़लीक़ार नौजवान असांजा उभरिया त ज़रूरु, पर मथे न हली सघिया, अॻिते न हली सघिया ऐं असांजे ॾिसंदे ॾिसंदे गुम थी विया। तमामु थोरा माण्हू आहे जन सर्वाइव कयो ऐं जन पंहिंजो पाण खे ज़िंदह रखियो ऐं वॾी जिदोजहद सां पाण खे ज़िंदह रखियाऊं ऐं ॾुख ॾिसी पाण खे ज़िंदह रखियाऊं। उन्हनि मां तमामु थोरा माण्हू जन वञी परफेक्शन जी हद वरिती, जन जा चंद नाला तव्हां सिंधी अदब में बि वठी सघो था। मुंहिंजो मक़सदु उहो आहे त उहा सूरत हाल तॾहिं पैदा थी जॾहिं अलहदाद ॿोयो न हो। ॿोयो हुजे हा त उहो हिक जे बजाए तव्हांखे 12 ॿुधाए हा, तव्हांखे चवे हा त उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि मज़ा तव्हांजो ज़हन कहिड़ी ॻाल्हि खे तस्लीम करण लाइ तयारु आहे। जेका ॻाल्हि तोखे वणे हा उहा ॻाल्हि तूं कर, उहो मुतालबो रखी अहिड़े नमूने जी तनक़ीद कर। सिंधी अदबी संगत जी महफ़िल हुजे या ख़ासि अदब जी महफ़िल, जिते बि तूं हुजी
उते तो पंहिंजी राह अख़्तियार कर, जेका राह तोखे वधीक साज़गार, वधीक आसान, वधीक वेझी नज़र अचे। जेकॾहिं उहो रवैयो असां पंहिंजे तनक़ीद में तमामु आगाटो शामिलु करियो आहे ऐं असां शहर जूं ताराज़ियूं ऐं हीअं ऐं हूअं ऐं हीअ फलां हू फलां जेकी अदब में विधा, जन असांजा साल साल असांखे सवाइ कंहिं मक़सद जे हेॾे होॾे पे चकर कटराया, जेकर उहे ॻाल्हियूं न हुजनि हा ऐं असां नई कंहिं सोच वारो को शख़्स पैदा करे विझूं हा जेको हिन तरफ़ तवजो ॾिए हा त सूरत हाल घणो बहितर हुजे हा। हाणे बि तव्हीं मूंखे पक आहे, मूं सर्कल्स में वञी ॾिठो आहे, अॼु बि सिंधी अदबी संगत जे सर्कल्स में तनक़ीदूं जो को हवालो नथो ॾिनो वञे। छा उहो सभु कुझु जेको कयो वियो आहे, जेको सॼी दुनिया में उन वक़्तु राइज हो, जंहिं वक़्तु उहो किताबु शाया थियो, जेको तव्हांजी पंहिंजी ज़ुबान में लिखियो वियो, जेको उन जे लाइ लिखियो वियो त तव्हीं पढ़ंदा ऐं तव्हीं उन ते अमल कंदा, छा उहो उन करे लिखियो वियो हो त सिंधी अदबी संगत उन खे तलाक ॾेई छॾे? छा कंहिं बि अदबी संगत जो उहो फ़र्ज़ु नथो बणिजे त जो तनक़ीदी नज़रियो, जो तनक़ीदी ख़्याल, जो फ़िक्र हिन जे साम्हूं आयो उन जो हवालो ॾिए? तव्हांजी वॾी में वॾी कमज़ोरी आहे साईं मुंहिंजा दोस्त, उहा त असीं हिक ॿिए खे रिकग्नाइज़ ई नथा करियूं। ॿोयो हुजे, ॿोए जो ॾाॾो हुजे, सिंधी अदबी संगत जो नौजवान चवंदो त उहो हूंदो किताबु, मां छा करियां, मुंहिंजो छा वञे, मुंहिंजो ई ख़्यालु आहे, मुंहिंजो ई फ़िक्र आहे। उहा बेशक रवश तख़लीक़ी बि थिए थी, ज़रूरी न आहे त तव्हां तक़रीर जी सूरत हाल ते अचो, पर उहा सूरत हाल ॾाढी हानिकार आहे जो हिकिड़ो नौजवान हिकिड़े पढ़े लिखे माण्हूअ जो एतिराफ़ ई न करे। उहा सूरत हाल हानिकार आहे। उन में ॾोह तनक़ीद निगार जो न आहे, उन में ॾोह उन शख़्स जो आहे, उन सूरत हाल जो आहे, उन समाज जो आहे जेको हिक ॿिए खे तस्लीम करण जे ख़िलाफ़ु आहे। तव्हीं चओ त तूं केरु थींदो आहे जो पाण खे उन किताब जे हवाले सां पेश करीं थो, असीं तोखे नथा मञूं। मसइलन मुंहिंजे हिकिड़े दोस्त हिकिड़े दफ़े हिते कंडियारे में हिकिड़ी मजलिस हुई, असां हुन में वेठा हुआसीं, उहो अॼु बि हिते मौजूदु हुयो, राति असां सां, पर मुंहिंजे वर न चढ़ियो। मुंहिंजो शागिर्द बि आहे, मुंहिंजो एतिराम बि करे थो, पर हिन खे ख़बर आहे त ॾिंगो मास्तर आहे ऐं हाणे बि हुन में मास्तरी आहे, तंहिंजे करे हू फुटी वियो। हिकिड़ी मजलिस में वेठा हुआसीं, जीअं हाणे वेठा आहियूं, मूंखे चयईं त साईं हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, तोखे जेको वणे सो वेठो लिख, असां न कंदासूं परवाह। हाणे तव्हां ॿुधायो त उन जे लाइ मूं वटि कहिड़ो जवाबु आहे? मूंखेसि एतिरो चयो त मूं जेकी कयो आहे, जेकी कुझु कयां थो सो कंहिंजे लाइ? हवा खे ॿुधाईंदुसि, समुंडनि में दाऊं कंदुसि, वणनि ते चढ़ी वाका कंदुसि, ॿिलनि में वञी जानवरनि सां ॻाल्हाईंदुसि, या मां तव्हां सां ॻाल्हाईंदुसि जंहिंसां मुंहिंजो सिधो सो वास्तो आहे। जेको बि माण्हू, मां न, जेको बि माण्हू तव्हां में लिखे उनखे घटि में घटि तस्लीम करण जो कमु त समाज जो आहे न। पोइ असांजा उन सां इख़्तिलाफ़ आहिनि त उन ई ॻाल्हि खे वज़ाहत सां उनखे चवंदासूं त साईं हीउ नुक़्तो तो ॾिनो, मसइलन तो नज़रियाती तनक़ीद में मार्क्स ते तनक़ीद कई ऐं तनक़ीद जे नज़रिए जे हिसाब सां तो अदबी तनक़ीद ॾिनी। जीअं मूं पंहिंजे किताब तनक़ीदूं में लिखियो, तव्हां मां को बि चई सघे थो त नज़रियाती तनक़ीद जे उन ई सिलसिले में असां वटि नज़रियाती तनक़ीद उहा आहे जेका क़ुर पाक चए थो त तव्हां कलम हथ में खणो ऐं वेही बाक़ाइदा लिखो त तो ख़्वाह नज़रियाती तनक़ीद त पंहिंजो जवाबु उहो थींदो, छाकाणि त दुनिया जो तमामु हिकिड़ो ख़ासो वॾो हिसो उन ई क़िस्म जी तनक़ीद करे थो। उन करे आउं तव्हां सां सिर्फ़ु उनजो तारीफ़ करायां थो। शम्स सुमरो साईं, असल में सुवालु इहो कोन्हे को त तव्हां जी तनक़ीदी डॉक्टर अलादाद हुयो, न न, मूंखे जवाबु ॾियणु ॾियो। अञा ॿियो बि सुवालु आहे तव्हांजो, माफ़ु कजो, छाकाणि त मुंहिंजी फील्ड आहे, तंहिं करे मां उहे वीहनि ॻाल्हाईंदुसि। हिकिड़ी ॻाल्हि त उहा आहे त तनक़ीदी अदब तव्हां वटि आहे, तनक़ीदी राहूं आहिनि। ॻाल्हि हुई उहा त उन्हनि तनक़ीदी अदब ऐं तनक़ीदी राहुनि जो असां मुक़ाबिलो करे ऐं उन ते अमल कयूं। मसइलन कंहिंजे बि हवाले सां चइजे फलाणे माण्हू फलाणे किताब में नज़रिए मुताबिक़ हीअ ॻाल्हि हीअं कई, मुंहिंजो ख़्यालु आहे त हुन ठीकु चयो आहे
ऐं असां ॿियनि अदबी कम में उहा अदबी उणाई उहा आहे जेका अॻु में तनक़ीद जे मामले में तव्हांखे सम्झ में अचे। ॿी ॻाल्हि उहा आहे त तनक़ीद जो असलूब हिकिड़ो त नज़रियाती आहे जंहिंजो हिमायती मां आहियां। तनक़ीद जो नज़रियाती पहलू यानी नज़रियाती नज़रिए जे ख़्याल सां न पर बज़ाते ख़ुदि तनक़ीद जो नज़रियाती पासो एकेडमिक जेको पहलू हिन जो आहे जंहिंजे हिसाब सां तनक़ीद इल्मु थिए थी। हिकिड़ो त नज़रियो आहे इहो आहे जंहिंजो हामी मां आहियां। हामी त छा पर मां भरोसे सां चवां थो त मां पहिरियों माण्हू आहियां जंहिं उन सिलसिले में को क़दम खयो, हिकिड़ो मैदान ॾिनो। ॿी ॻाल्हि जंहिंजी करे शिकायत आहे असांजे नौजवान खे, जिते आउं वञा थो उते उहा ॻाल्हि चई वञे थी त बल्कि हाणे इबरत वारनि मूंखां जेको इंटरव्यू कयो आहे उन में मूं उहे दावो कयूं आहिनि। चवनि था त तव्हां प्रोफेशनल क्रिटिसिज़म जी ॻाल्हि था करियो। हिकिड़ी त नज़रियाती एकेडमिक तनक़ीद आहे ऐं ॿी आहे प्रोफेशनल क्रिटिसिज़म। प्रोफेशनल तनक़ीद में हिन जो फ़र्क़ु निहायत मौजूदु आहे। मसलन ही किताबु आहे, तव्हां मुंहिंजे हथ में ॾिनो, मूंखे तव्हां चओ त हिन ते ईअं तनक़ीद कर जीअं अदबी तनक़ीद थींदी आहे। तूं हिन किताब खे अदबी किताबु सम्झी अदबी तनक़ीद कर ऐं आउं कंहिं एकेडमिक बहस में वञण खां सवाइ सिधो संहूं हिन किताब जे मवाद जे बारे में का तव्हांखे सम्झाणी वज़ाहत ॾियां, उहा आहे प्रोफेशनल तनक़ीद। सॼी दुनिया में जिते बि तनक़ीद थिए थी न साईं, उते एकेडमिक तनक़ीद जे सहारे ते हमेशह प्रोफेशनल तनक़ीद थिए थी। तव्हां वटि जंहिं शइ जो सूर ऐं आज़ार महसूसु कयो थो वञे त असां वटि प्रोफेशनल क्रिटिसिज़म कोन थो कयो वञे। छो नथो कयो वञे त उन जा सबब आहिनि। पहिरीं ॻाल्हि त असांजो तनक़ीद निगार पाण खे इल्मु तनक़ीद एकेडमिक तनक़ीद खां वाक़ुफ़ु नथो रखे। उहो किताबु पढ़ण जी परवाह नथो करे, हू पढ़ण जे मूड में न आहे। उन जे करे हिन खे प्रैक्टिकल तनक़ीद, अमली तनक़ीद या प्रोफेशनल तनक़ीद जे लाइ को रस्तो ई नथो सुझे, या ईअं चइजे त हुनुर ई कोन्हेसि, अटकल ई कोन्हेसि, बेहुनरो माण्हू। उन जे करे हू तव्हांजी अदबी मजलिसुनि में ॻाल्हाए बि नथो सघे। जे ॻाल्हाए थो त आउट ऑफ पॉइंट थो ॻाल्हाए। सुवालु हिकिड़ो आहे, जवाबु साईं जन ॿियो ॾिनो। सुवालु हिकिड़ो कयाऊं जंहिंजो एकेडमिक तनक़ीद, बुनियादी तनक़ीद या अमली तनक़ीद सां को वास्तो ई कोन्हे। उन जे करे छा थियो जो तामीरी तनक़ीद जंहिंखे चइजे उहा नथी थिए। मूं हिकिड़ी कहाणी लिखी हुई तारनि भरी, उन जो उनवान हुयो। जॾहिं उहा छपी त हिकिड़े हमरा उन ते तनक़ीद कई। उहा तनक़ीद शाया थी हुई। उन हमरा जंहिं मुंहिंजे मथां महिरबानी कई, मुंहिंजो दोस्त आहे ऐं ख़ैरु ख़्वाह आहे। उन जे दिलि में कंहिं बि क़िस्म जी अहिड़ी ॻाल्हि कोन हुई, पर हू सॼी कहाणी पढ़ण खां पोइ उहो बि न सम्झी सघियो त तारनि भरी छा आहे। ख़ैरु उहा तनक़ीद पढ़ी सचुपचु त मूंखे अफ़सोस बि थियो त तनक़ीद जे मैदान में मां पंहिंजे दोस्त खे कंहिं हिकिड़े खे बि तयारु करे न सघियो आहियां जो हू मुंहिंजो वर्क जेको आहे सो कंहिंखे सम्झाए सघे। तारनि भरी बराबरि कहाणी आहे, पर तारनि भरी कैरेक्टर आहे, किरदारु आहे जेको मूं हुन में भरियो आहे। यानी तारनि भरी तख़लीक़ आहे, नाले जी बि उहो नालो बि मूं तख़लीक़ कयो। उहा हिकु इनक़िलाबी औरत हुई, उन जो उन में किसो आहे। इनक़िलाबी तहरीक सां उहे ॿई माण्हू वास्तो रखंदा हुआ ऐं पोइ ओचितो हिकिड़े ॻोठ खे बाहि लॻे थी ऐं हिननि जो कमु उहो आहे त हू इनक़िलाबी दौर में पंहिंजे क़ौम जी ख़िदमत जे लाइ पंहिंजो पाण अर्पे छॾीनि। जीअं को कमांडो हूंदो आहे, तीअं पोइ उहे औरत ऐं मर्द गॾिजी समाज में हिकु बेसिक कमु कनि था। उहो मुंहिंजो थीम आहे। अफ़सोस इहो आहे त तनक़ीद निगार मुंहिंजे थीम खे ई न सम्झो। हाणे ॿ ॻाल्हियूं आहिनि, यानी या त मूंखे कहाणी ई लिखणु कान आई जो मां उहो ॿुधाए सघां त मुंहिंजो थीम कहिड़ो आहे, त तव्हीं उहो बि त चई सघो था न त साईं मुमकिन आहे तुंहिंजी कहाणीअ मां उहो पतो न पवंदो हुजे। ॿी उहा ॻाल्हि आहे त मुंहिंजे उन जे दोस्त उन ई ॻाल्हि जी परवाह ई न कई त प्रोफेशनल क्रिटिसिज़म में मूंखे छा करिणो आहे। उहो तॾहिं न कयई जो हिन खे अचे बि न पए सघियो। त दरअसल सची ॻाल्हि उहा आहे त तनक़ीद बि हिकिड़ो इल्मु आहे, पर पोइ पिरायो न, सवाइ पढ़ण जे तनक़ीद न करे सघिबी। सही तनक़ीद असांखे खपे त असां पढ़ूं, तंहिंखां पोइ असां प्रोफेशनल क्रिटिसिज़म एकेडमिक न अमली तौर ते जॾहिं ईंदासीं न साईं,
त पोइ असांखे एकेडमिक तनक़ीद जी ज़रूरत न पवंदी, छो त बुनियादु पको हूंदो न, असुलु बुनियादु असुलु तयशुदा हूंदा। असां सिर्फ़ु कंहिं वर्क खे हथ में खणी प्रोफेशनल तनक़ीद कंदासीं। अफ़सोस उहो आहे त हिन वक़्त ताईं को बि हिकिड़ो वाहिद मिसाल बि सिंधी अदब में कोन्हे जहिड़ो प्रोफेशनल क्रिटिसिज़म ॾिजे। डॉक्टर शम्स सुमरो, न साईं, मुंहिंजो मक़सदु इहो आहे त जेकॾहिं असां तव्हांजे मौजूदगीअ में जॾहिं तव्हां आहियो त तव्हां ॿ माण्हू तॾहिं पैदा करे सघो था जॾहिं तव्हां असली क़ुवतूं जेके तख़लीक़ कनि थियूं उन्हनि में कहिड़ी बेराह रवी आहे या उन्हनि में कहिड़ा वैल्यूज़ आहिनि जेके अञा ताईं दुनिया खे सम्झण में न आया आहिनि। उन्हनि वैल्यूज़ खे तव्हां खणो त असां वटि हीअ शइ हिन हालति में हिन स्टेज ते मौजूदु आहे, उन खे अॻिते केरु वधाए। डॉक्टर अलदाद बोयो, आउं सम्झां थो त उन सवाल जो ई जवाबु थो ॾियां जेको तव्हां वरी वरी करियो था। जॾहिं प्रोफेशनल क्रिटिसिज़म थींदो न साईं, तॾहिं अछा अछनि सां मिलंदा, कारा कारनि सां मिलंदा, अछा अछा थींदा, कारा कारा थींदा, पाणी पाणी थींदो, खीरु खीरु थींदो। उहो तॾहिं थींदो जॾहिं प्रोफेशनल क्रिटिसिज़म असांखे करणु अचे। अलबत्ता उहो बि हिकिड़ो हुनुर आहे। प्रोफेशनल तनक़ीद बि हर शख़्स त कोन कंदो न। जेको इल्मी तनक़ीद जो माहिर हूंदो, जंहिंजी नज़रियाती पुख़्तगी अहिड़ी हूंदी जंहिं ते एतबार करे सघिजे, त उहो ई त कंदो प्रोफेशनल क्रिटिसिज़म। हा, उहा ॻाल्हि सही आहे ऐं मूं बि उन ई सवाल जो जवाबु ॾिनो न त कयो अथऊं त सबबु उहो आहे त प्रोफेशनल क्रिटिसिज़म न कयो अथऊं। हाणे प्रोफेशनल क्रिटिसिज़म में मुंहिंजी कहिड़ी ज़िमेवारी, ॿिए कंहिंजी कहिड़ी ज़िमेवारी हूंदी? इहो सुवालु बराबरि मौजूदु आहे त मूं छा कयो, ॿिए छा कयो। मां पंहिंजे पारां पक थो ॾियां, हाणे बि चवां थो त रिकॉर्ड करियो उहा ॻाल्हि त तव्हां अदब जी का बि तख़लीक़ी शइ लेखक जे नाले खां सवाइ पंहिंजे सर्टिफिकेट सां मूं ॾांहुं लिखी मोकिलियो त हीअ शइ असां तो ॾांहुं प्रोफेशनल क्रिटिसिज़म लाइ मोकिलियूं था। कंहिं लिखी आहे उन सां तुंहिंजो तालुक़ु न आहे। तूं असांखे हिन शइ ते प्रोफेशनल क्रिटिसिज़म जो हिकिड़ो मॉडल ॾे, 10-15 दफ़ा उन ते तूं लिख, उन खां पोइ तुंहिंजी परवाह न आहे, असां पाण लिखंदा रहंदासीं। मां चवां थो उहो चैलेंज रिकॉर्ड ते अचे। अॼोके ॾींहुं 25 मार्च मां तव्हांखे उहा गुज़ारिश कई आहे त जेसीं ताईं मां आहियां, मां केतिरो वक़्तु आहियां तव्हांखे ख़बर आहे त मां दिलि जो मरीज़ थी पियो आहियां। साथी सभु छॾे विया आहिनि। ॾुख जी कंहिं सूरत हाल मंझां मां बि लंघी वेंदुसि। पाण मां दिलि जो मरीज़ आहियां, मूंखे ॿाहिरि निकिरण जी बि मन आहे। मुंहिंजे मथां सख़्तु तरीन तिबी डॉक्टरी ज़ाब्तो रखियो वियो आहे, पर मां उनखे टोड़ण जे लाइ मजबूर आहियां। तव्हांजी तक़ाज़ा, कंहिं दोस्त जी तक़ाज़ा, तंहिंखे छॾे आउं घर में सुतो पियो हुजां, उहा बि सुठी ॻाल्हि न आहे। छाकाणि त जेसीं इंसानु आहे, जेसीं हुई जीअरी वरची न वेठी, वञी भूई पेठी सिकंदे खे सॼणे। मूं उहो चैलेंज इबरत खे ॾिनो, जंहिं बि मूंसां तनक़ीद जे मामले में ॻाल्हि ॿोल कई आहे। उनखे मूं अर्ज़ु कयो त साईं, जेकॾहिं उन में को मुंझारो आहे त तव्हांखे आउं हिकिड़ो 2, 3, 4, 5 नमूना प्रोफेशनल क्रिटिसिज़म जा ॾियां। हिकिड़ो शेर ते करायो, हिकिड़ो कहाणीअ ते करायो, हिकिड़ो नावल ते करायो, हिकिड़ो गज़ल ते करायो। उहे सभु रिकॉर्ड करियो न, पोइ पुछो न, ॾिसो न त हीउ माण्हू जंहिं वीचारे एकेडमिक तनक़ीद ते कमु कयो आहे, नज़रियाती तनक़ीद ते, उहो माण्हू अमली तौरु करे सम्झाए थो ऐं कयो आहे, पर कंहिं ईअं न कयो। इबरत वारनि मूंसां फ़ाइदा कया। जामी चांडियो मुंहिंजो ॿचिड़ो आहे, पंहिंजो हिन जे वॾड़नि सां मुंहिंजी न्याज़मंदीअ जो रिश्तो आहे। जामीअ खे मूं चयो त बाबा, तूं ज़ाती तौर ते मुंहिंजी करे मूंसां उहा मदद कर, मूंखां कुझु लिखाए ऐं कीअं लिखाए, जो मूंखे हिकिड़ो शेर लिखी मोकिल, हिकिड़ो अफ़सानो ॾे, हिकिड़ी कहाणी ॾे, हिकिड़ो को नाविल ॾे, हिकिड़ी का ॿी सिनफ़ ॾे ऐं पोइ चओ त हिन ते प्रोफेशनल क्रिटिसिज़म करे ॾेखार। मां चाहियां थो त उहा ॻाल्हि रिकॉर्ड ते रहे। मूं फ़िक्री मुहरिक बि लिखिया, मां एकेडमिक क्रिटिसिज़म बि लिखियो आहे। हाणे मां प्रोफेशनल क्रिटिसिज़म लिखण लाइ बि ज़िम्मेवारु आहियां। मां पंहिंजी ज़िम्मेवारी घटायां नथो, मां चाहियां थो
त उहा ॻाल्हि बि मूंखां करायो। तव्हां मुंहिंजी डायरी ॾिसो, उन जी डायरीअ में मूं बार बार लिखियो आहे त काश उहो हिसो बि मां जेकर पंहिंजी हयातीअ में करे सघां। हयातीअ में बि तॾहिं थो चवां जो हयाती ऐं मौत जो अञा मूं फ़िक्रु कोन कयो आहे। मूं पाण खे हालतुनि जे हवाले करे छॾियो आहे, वक़्त जे हवाले करे छॾियो आहे, साइंसिस जे हवाले करे छॾियो अथमि, इल्मु हयातियात जे हवाले करे छॾियो अथमि। हाणे मुंहिंजे दिलि जी मर्ज़ी आहे, जेकॾहिं चाहे त बीह रहे, चाहे त अञा 18 साल हले, मूंखे उन जी परवाह कान्हे त कॾहिं बीह रहे। मां तव्हांखे पक थो ॾियां त हर को वर्कर पोइ हथु कमु करण वारो माण्हू उन जी ॻाल्हि जो मुहताज न हूंदो आहे त मूं वारी दिलि मूंसां केतिरा ॾींहं हलंदी। बेशक तव्हां सही था चओ, असांखे प्रोफेशनल क्रिटिसिज़म करणु खपे ऐं अयाज़ ते तनक़ीद कान थी। अयाज़ वॾी सलाहियत जे बावजूदि कुझु बि न आहे, सबबु त हिन खे को सही तनक़ीद निगार न मिलियो। तव्हांखे मां पक थो ॾियां त अयाज़ में उहो सॼो पोटेशनल हुयो जेको हिकु नोबल प्राइज़ हासिलु कंदड़ शाइर खे हुजे। पोइ जीअं टैगोर खे येट्स मिलियो, तीअं हिन खे को बि ज़हीन दोस्त कोन मिलियो। सभु ठग हिक ॿिए सां मुख़लिस न रहिया। जीअं मूं अर्ज़ु कयो त असां हिक ॿिए खे रिकग्नाइज़ ई नथा करियूं। असांजे समाज अयाज़ जहिड़े टैलेंट खे रिकग्नाइज़ न कयो, उन जे करे अयाज़ आसमान ते पहुची चुको, पर हिन जा पेर न टिकिया ऐं हू वरी धरतीअ ते किरी पियो। त उहो उन ई जे करे थियो जो ज़हीन तनक़ीद निगार जंहिंखे तव्हां रिकग्नाइज़ ई नथा करियो, ज़ुल्म त उहो आहे, उहो तव्हांखे हथु न आयो। तंहिं करे तव्हांजो अदब बुनियादी तौरु उहो मक़ाम हासिलु न करे सघियो आहे जंहिंजो उहो हक़दारु आहे। इक़बाल खे डॉक्टर यूसुफ हुसैन ख़ान, डॉक्टर मीर अलीमुद्दीन, डॉक्टर मीर रफ़ीउद्दीन एॾा वॾा आलिम मिलिया जेके हिंदुस्तान जा मञियल बहितरीनु उलमा हुया। तंहिं करे तव्हां ॾिसो त हू शाइर मशरिक़ त सही, पर हू ख़बर अथव त छा थी वियो हकीमुल उम्मत। हिन खे हकीमुल उम्मत कंहिं कयो? इक़बाल त शाइर हुयो, पर हिन खे हकीमुल उम्मत करण वारा दखन जा उहे आलिम हुया जिन खे ख़बर हुई त हकीमुल उम्मत कीअं ठाहिबा आहिनि। उहे ठाहींदा हुया हकीमुल उम्मत। दखन जी उहा रिवायत आहे। असां पंहिंजो को बि हकीम ठाहे न सघियासीं। साड़ खां, हसद खां, पंहिंजे दिलि खां असां हिक ॿिए खे तस्लीम ई नथा करियूं। असां उहो बि नथा चई सघूं त हिन वाह जो ॻाल्हायो, हिन वाह जो चयो, हिन वाह जो लिखियो। असां उहो साड़ दिलि मंझां नथा कढूं। उन करे उहा ॻाल्हि कंहिंजे लाइ नथी करे सघिजे। उन लाइ जो असां थोरो समाज पॉकेट सोसाइटी आहियूं। मां हिते सिंधी समाज जे लाइ पॉकेट सोसाइटी जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो अथमि। मां दुरुस्त आहियां। उहो उन जे करे त असां वटि इनरोल्स त आहिनि, ॿाहिरियों शयूं असां में दाख़िल त थिए थी, पर असां वटि उहो रोल कोन्हे जो असांजी शइ ॿाहिरि वञे। अयाज़ खे बि न मिलियो। उन जी हद ताईं जो शाह लतीफ़ खे बि को सही तनक़ीद निगार पंहिंजे मुल्क मां न मिलियो। चयईं त पोचा ॾिठमि पेर ढकण मथे ढोल जा, ॼातमि तई वेर त कोझी कंदो प्रेतड़ी। हाणे कंवार ॾे घोटु वञे थो। हाणे सभ खां अॻु में सालीअ रखियो आहे ढकणु। ससु थी चवे त पुट ढकणु भञंदे त अंदरि वञणु ॾींदीमांइ। हीअ मां अदब थो करियां, हीअ प्रोफेशनल क्रिटिसिज़म आहे। ससु थी चवे त ढकण खे धक्को हणो पेर सां, ढकणु भञंदे त वाह न त अंदरि वञणु न ॾींदीसांइ। छो? उन सवाल जो जवाबु मां नथो ॾियां, उहो तव्हांजे आॾो रखां थो। घोटु जूते सूधो उन लाइ ज़रूरी न आहे त जूतो लाहे। ढकण या ढकणीअ जे मथां ज़ोर सां पेर हणे थो। सॼी जंग हणणी अथसि, खॿी न। ढकणु नथो भॼे। सालियूं खिलनि थियूं। ससु खिले थी। पोइ वरी ससु खे शर्म थो अचे। वरी खेसि ॿियो मौक़ो ॾिनो थो वञे त ॿीहर कोशिशि कर, छाकाणि त उहो त शर्त आहे अंदरि वञण जो। वरी ॿीहर कोशिशि कयईं, ढकणु न भॻो। हाणे कंवार छा थी चवे? पोचा ॾिठमि पेर ढकण मथे ढोल जा। पंहिंजे पान मां हुन ॾिठो पए त ढकण जे मथां अची लत हयईं, पर ढकणु न भॻो। हल्को पेर ॾिठोमांसि। पोचो लफ़्ज़ हल्के लाइ इस्तेमालु थियलु आहे।
आमतौर हल्के कपिड़े लाइ पोचो लफ़्ज़ु कत बांधो वेंदो आहे। मां ॾिठमि त मुंहिंजे कांध जो पेर हल्को आहे, तॾहिं त ढकण खे धकु हयईं त ढकणु न भॻो। हाणे ट्रेजिडीअ कहिड़ीअ जनमु वरितो, ॼातम तहीं वेर त कोझी कंदो प्रेतड़ी। ईंदो त सही, हाणे हितां मोटी त कोन वेंदो न, पर प्रीत जेका राति थींदी उहा कोझी हूंदी। कयमि प्रोफेशनल क्रिटिसिज़म या न? प्रीत जेका राति मूंसां कंदो उहा कोझी हूंदी, हसीन न हूंदी। सम्झंदा वञो उन जी शाइरीअ खे त मां कीअं थो तनक़ीद करियां। तव्हां कीअं कंदा ऐं असांजा उहे माण्हू जेके पाण खे तनक़ीद निगार सॾाए वियनि था, उहे छा चवंदा? चवे थी प्रीत जेका राति हूंदी उहा कोझी हूंदी। उन जे लफ़्ज़ जो को मट आहे को दुनिया में? प्रीत कोझी जे ढकणु भञे हा त प्रीत सुहिणी हुजे हा, कोझी ऐं बदशकिल न हुजे हा। जे ढकणु भञी अचे हा, पेर हल्को न हुजेसि हा, पेर पोचो न हुजेसि हा, त प्रीत बि सुहिणी हुजे हा। जर न ॾिए जातड़ी ॾिया न मोहे, जर न ॾिए जातड़ी ॾिया न मोहे, कूड़ी कोह करे दावाऊं दोस्त जूं। घरां हली आ। चवे थी त राति मुंहिंजो दोस्त मूंसां गॾु हो बिस्तरे ते ऐं मुंहिंजी आस पुनी आहे। हाणे मां बास ॾियण थी वञा। दिलो मथे ते रखियो अथसि, वई आहे खूह ते तड़ ते, हिते चइजे तड़ ते वई आहे। ॻंढ में कणिक जा दाणा रही में ॿधल आहिनि। ॻंढ छोड़े थी, रओ खोले थी, उहे दाणा खणी खूह जे चौधारी हारे थी। जर न ॾिए जातड़ी, पर ईअं नथी करे। हिकिड़ीअ त ईअं कयो, पर ॿी जेका आई, जेका चवे थी त राति मुंहिंजो कांध मूंसां गॾु हो, ढोल न खणे माड़ी राति न खणे कांध, आउं पंहिंजो पांध लोकां लिकी लाहियां। उहा सूरत हाल हिन सां न थिए हा। छो? जर न ॾिए जातड़ी ॾिया न मोहे। हाणे उहा जॾहिं तड़ ते अचे त छा करे? भिटाई थो चवे त न त कणा हुअसि कणिक जा हड़ में, ऐं न घर में जेको ॾीओ होसि उन जी वट सिधी करे मोहण चइबो आहे। वट जेका ॾीए जी थिए थी, जेका वट ॾीए जी थिए थी न साईं, उन जे चुंब ठाहे पोइ उन खे ॿारबो आहे। जंहिंजी राति सुठी थी गुज़रे, कांध पंहिंजे सां सुबुह जो वञे थी बास ॾेई ऐं मोटी थी अचे घर में ॾीओ ॿारे, त ससु ऐं पाड़े वारियूं कुराड़ियूं सभु सम्झनि थियूं त हिननि जी प्रीत कोझी न थी आहे। हाणे छा थो चवे? जर न ॾिए जातड़ी ॾिया न मोहे, कूड़ी कोह करे दावाऊं दोस्त जूं। उहा कूड़ी आहे। जेकॾहिं उहा चवे त मुंहिंजी राति प्रीत थी आहे सुहिणी, त उहा कूड़ी आहे। छो त उहे शयूं नथी करे न जेके सुहिणी प्रीत जे करे कबियूं आहिनि। जर न ॾिए जातड़ी ॾिया न मोहे। मूं मिसाल ॾिना, मूं तव्हांखे शाह जूं 4 सिटूं सम्झायूं। फ़ैसिलो तव्हांजे अख़्तियार में आहे त सिंधी ज़ुबान, सिंधी अदब, सिंधी लुग़त, सिंधी शाइरीअ जो रूह, सिंधी समाज जो कल्चर, जेकॾहिं उहे मां क्रिटिसिज़म में विझां त उहा थींदी समाजियाती तनक़ीद, जंहिंजो हिसो मुंहिंजे किताब में आहे। हाणे हीअ मूं तनक़ीद किथां कई? हीअ मूं जेकी किताब मां नज़रिया ॾिना, जवाबु तव्हीं ॾियो। तनक़ीद जा मूं 11-12 नज़रिया ॾिना आहिनि न पंहिंजी किताब में। हीअ जेका मूं तनक़ीद कई, तनक़ीद न कयमि, पर शाह जा शेर तव्हांखे सम्झायमि न साईं। उहो मूं कहिड़े चैप्टर में ॻाल्हि कई आहे? नज़रियाती कान कयमि, साइकोलॉजिकल कान कयमि, फिलोसॉफिकल कान कयमि। केतिरियूं तनक़ीद हूंदियूं आहिनि। मां छा चयमि? मां समाजियात, सिंधी समाज जी ॻाल्हि कयमि त उते ढकणु भञणु, ॾीआ मोहणु, जर जात ॾियणु, इहे तमामु ज़रूरी आहिनि, जेके ॿी क़ौम न सम्झंदी। मूंसां को फ्रेंच गॾु वेठो हुजे, उहो उहा ॻाल्हि सम्झंदो? न सम्झंदो। पर तव्हां सम्झी विया, रुॻो सम्झव, न रुॻो सम्झव पर वाह वाह बि कई आहे त वाह जो छा ॻाल्हि कई आहे। ईअं न साईं। छो त मूं समाजियाती तनक़ीद कई, उन जे समाज जी तनक़ीद कयमि जंहिंसां तव्हां वाबस्ता आहियो।
उहो प्रोफेशनल क्रिटिसिज़म जो हिकिड़ो मॉडल आहे जेको आउं उते ई ॾेई वियुसि। त तव्हां अलाए कॾहिं पुछंदा मूंखां, आउं तव्हांखे ॿुधायां, पोइ मां सिर्फ़ु एतिरो लिखंदुसि त जंहिं माण्हूअ हीअ शेर चया आहिनि उनजो नालो अब्दुल लतीफ़ आहे। उन्हीअ जे ॻोठ खे शाह जी भिट चइजे थो, उनजो मक़बरो उते आहे। शाह हबीब जो पुटु हुयो, फलाणे सन खां फलाणे सन ताईं ज़िंदा हुयो, सॼे मुल्क जे चपे चपे जो दौरो कयो आई ऐं उहा कुंवार पाण वञी ॾिठियूं आई जेका दोस्त जूं दावाऊं करे थी, कूड़ियूं या सचियूं। ऐं तव्हां चवंदा त हा बराबरि ईअं आहे, बराबरि ईअं हूंदो, एॾो चिटो भला ॿियो केरु थो ॻाल्हाए सघे। ॼातम तनी वेर त कोझी कंदो प्रेतड़ी, हिन मां प्रीत सुहिणी न थींदी। हाणे जॾहिं मां ईअं शेर बयानु कंदुसि त तव्हांजी दिलि न पघारिजी पवंदी। आउं तव्हांखे मुतासिर नथो करे सघां। मां तव्हांखे मुतासिर करे सघां थो सिर्फ़ु उन करे त मां समाजियाती तनक़ीद जा सभु उसूल अख़्तियार कया। मिसाल समाजियाती ॾिनमि, शेर वॾे में वॾी अथॉरिटीअ जो ॾिनमि, पढ़ियुमि, उन खे वॾी ख़बरदारीअ सां बयानु कयुमि ऐं उनखे ईअं जीअं बयानु करणु खपे। जॾहिं उहे सभु ॻाल्हियूं करे ॾिठमि त तव्हां मूव थी वेंदा। तव्हांखे मां मूव करे सघां थो, तव्हां में उहो जज़्बो पैदा थी वेंदो त असांजी शाइरी केॾी अज़ीम आहे। होमर वटि अॼु ताईं को मिसाल कोन्हे जंहिंमें प्रीत कोझी हुअण जो को सबूत का ज़ाल पंहिंजे मर्द जे लाइ ॾिए। अहिड़े नमूने सां ॿियूं बि तनक़ीदूं आहिनि। असां सां ॻाल्हायो, असांखां पुछो, असांखे सॼियो, असां खां लेक्चर ॾियारियो नौजवाननि खे, छो त तस्लीम करियो त हीउ माण्हू ॼटि सही, ईअं त चओ त हिन माण्हू एतिरो कयो आहे, असां बि ॾिसूं त छा कयो अथई। बसि हुनखे मुर्शिद न मञूं, हुनखे उस्ताद न सॾियो, पाण खां घटि सम्झोसि, ख़ैरु कुझु बि सम्झोसि, कुझु त चओसि त हीउ आहे। जॾहिं अदबी मजलिसुनि में असांजो नालो ई न वरितो वेंदो, असांखे तस्लीम ई न कयो वेंदो, तॾहिं भला मूंखे ॿुधायो त अयाज़ खे अयाज़ केरु कंदो। तव्हां चओ त अमर जलील खे अमर जलील केरु कंदो, कमर शहबाज़ खे कमर शहबाज़ केरु कंदो। बासलाहियत इंसानु, छा कमर शहबाज़ जी सलाहियत आहे? जन दोस्तनि कमर शहबाज़ खे ॾिठो आहे, उन्हनि खे ख़बर आहे त भला जो ज़हीन माण्हू आहे। जवानी त गुज़ारे चुको पर हाणे बि भला जो ज़हीन माण्हू आहे। पर असां हिनखे कुझु बि ॾेई न सघिया आहियूं। अॼु बि हुनखे शिकायत आहे त हिनखे तस्लीम ई नथो कयो वञे। अयाज़ जो बि उहो हलमियो आहे। अयाज़ छा पर भिटाईअ जो इहो हलमियो आहे। भिटाईअ जो चए थो, वणजारे जी मां वणजारो न पलिए। हाणे ज़ाल पंहिंजे मुड़ुस खे नथी चवे, उन सां नथी ॻाल्हाए, वणजारे जी माउ सां थी ॻाल्हाए। साईं ॾिसिजो त मां प्रोफेशनल क्रिटिसिज़म कीअं थो करियां। वणजारे जी मां वणजारो न पलिए, आयो ॿारहें मां तो वञण जूं वायूं करे। काल त आयो आहे, साल गुज़ारे, त वरी अॼु तयारु थियो आहे त वञा थो। अड़े वणजारे जी माउ वणजारो न पलिए, अड़ी ख़बर नथी त केॾो हादसो थी वियो आहे। अञा त हिकु राति गुज़ारी अथसि, मां केतिरियुनि रातियुनि जे लाइ सिकां थी। हिन खे नथी चवे। सवालु पुछो त मुड़ुस खे छो नथी चवे? त मियां 2-3 ॾींहं तरसी पियो, उहो उन जे करे त उहा सिंधी औरत आहे। मां समाजियाती क्रिटिसिज़म जो हवालो ॾींदुसि। सिंधी औरत मुड़ुस खे न चवंदी त राति न वञ, कंहिंखे चवंदी? ससु खे। हालांकि ससु ऐं नुंहुं जो जहिड़ो आहे, 12 महीना। कीअं? ससु पंहिंजे नुंहं खे झलियो यारो, अॼु उहा नुंहुं बग़ावत बि करे थी, ससु खे चवे थी, मुड़ुस खे नथी चवे, पर चवे थी तूं हुनखे जंहिं हिन खे 12 महीना परे रखियो, वणजारे जी मां वणजारो न पलिए, हेफ़ हुजई तोखे 12 महीना मूंखे चवंदी रहीअ त तरस ईंदो हाणे, आयो 12 मां तो वञण जूं वायूं करे, त बसि करे हेठि कंदो करे वेही रही आं। हेफ़ हुजई तोखे 12 महीने खां पोइ आयो आहे त तूं मुंहिंजे मुड़ुस खे नथी चवीं। हाणे उहो तव्हांखे छो शेर वणियो? छो त मूं सिंधी समाज में अंदरि वञी औरत जो उहो जज़्बो ॿुधायो।
जेको उन औरत जो शिकायत जो जज़्बो हो, एहतिजाज, ज़बरदस्त एहतिजाज, ख़बरदार, तो 12 महीना मूंखे पंहिंजे कांध खां परे रखियो आहे। हींअर झुंड करे हेठि कंधु करे वेही रही आहियां। आयो ॿारे मां थो वञण जूं वायूं करे, सुबुह साण उथियो चवे थो त चङो सदाईं गॾु, हाणे मां हलां थो, छा मुंहिंजो क़दुरु सिर्फ़ु एतिरो आहे? हाणे तव्हीं अहसासु करियो त मेन वुमेन रिलेशनशिप, औरत ऐं मर्द जा तालुकात सिंधी अदब में छा आहिनि ऐं आउं उन खे कीअं थो बयानु करियां, आउं भिटाईअ खे कीअं थो बयानु करियां त तव्हांखे ख़बर पवंदी त प्रोफेशनल क्रिटिसिज़म छा आहे। जेकॾहिं मुंहिंजे बजाए को बि ॿियो तनक़ीद निगार हुजे त फ़र्क़ु ज़रूरु वाज़िह थींदो। मां उन खां घटि ई ॿुधाईंदुसि, पर फ़र्क़ु ज़रूरु ज़ाहिरु थींदो त कंहिं सिंधी समाज ऐं कल्चर खे केतिरो सम्झो आहे। उहो त तव्हीं फ़ैसिलो करे वेंदा न। हाणे जॾहिं ॿुधण वारो फ़ैसिलो करे सघे त उन हीअ क्रिटिसिज़म जो नालो प्रोफेशनल क्रिटिसिज़म आहे। ईअं साईं, हाणे उहे ॻाल्हियूं असां तव्हांखे ॾियण जे लाइ तयारु आहियूं, पर हथ ॿधी ॾींदासूं भिटाईअ जा चंद बैत मूं चया, उहे तव्हां रिकॉर्ड कया। ॿियूं के शयूं तव्हां मूं ॾांहुं मोकिलियो। तव्हां मूंखे थोरी सहूलियत ॾियो, मां बीमार थी पियो आहियां। किथे मूंखे तव्हां वठी वञो, वरी मूंखे छॾे अचो घर में। घर वारनि खे तमामु सख़्तु परेशानी आहे, छाकाणि त मुंहिंजो ॿाहिरि निकिरणु लाज़मी आहे। इंसानी ढांचो आहे, नेठि ख़तमु थियणो आहे, पर घर वारनि ऐं नंढा ॿार आहिनि, उन्हनि खे तकलीफ़ थिए थी। ऐं उते बि का वणजारे जी माउ हूंदी त उहा आहे सॼी सूरत हाल। निसार शाहीन से आम तौरु ॾिठो वियो आहे ऐं महसूसु कयो पियो वञे त सिंध जी तारीख़ लिखण खां लवायो पियो आहे। छा वाक़ई ईअं आहे या महज़ उहो इल्ज़ाम आहे? डॉक्टर अलहदाद बोयो, न, उहो इल्ज़ाम न आहे, उहा हक़ीक़त आहे। उन जो मुख़्तसर जवाबु इहो आहे त तारीख़ असांखे लिखणु कान थी अचे। तारीख़ इल्मु आहे, ॿी ॻाल्हि कान्हे का। इल्मु तारीख़ हिकिड़ी शइ आहे। पहिरीं त उहा ॻाल्हि सम्झिजे, तव्हां मूंसां जॾहिं ॻाल्हाईंदा त मां साइंसिस जे नज़रिए सां ॻाल्हाईंदुसि। तारीख़ लिखण खां अॻु में तव्हां इल्मु तारीख़ पढ़ो, उहा ख़बर पए मूंखे त जंहिं वक़्तु तारीख़ लिखां उन वक़्तु मुंहिंजे साम्हूं कहिड़ा उसूल हुअणु खपनि। जेकॾहिं न पए त उन जो बि उहो ई मिसाल आहे त एकेडमिक जेको पहलू आहे तारीख़ जो, असां उन ई खां बेख़बर आहियूं। अॻु में डिसिप्लिन खपे, महारत वॾी ॻाल्हि आहे। कंहिं क़ौम में महारती पैदा थियनि, उहा क़ौम ख़ुशनसीब आहे। कंहिं क़ौम में हिकिड़ो बि माहिर पैदा थिए, अरबनि में को ॿारु ॼमंदो हो न, ऐं उहो वॾो थींदो हो ऐं पहिरीं शहर चवंदो हो त अरब हिक ॿिए खे मुबारकूं ॾींदा हुआ। आम मुबारक हूंदी हुई त तुंहिंजे घर में शाइर पैदा थियो आहे। अरब 3 मौक़नि ते हिक ॿिए खे मुबारकूं ॾींदा हुआ। शाइर जी शाइरीअ वारे ॾींहं ते, ॾाचीअ खे गोलड़ो ॼमे त उन ई ॾींहं ते, ऐं घर या कबीले जो सरदार दुश्मन कबीले जे सरदार खे मारे अचे। इन्हनि 3 मौक़नि ते अरब हिक ॿिए खे मुबारकूं ॾींदा हुआ। हाणे जेकॾहिं असांखे इल्मु तारीख़ अचे कोन थो त असां अॼु उन ई शख़्स खे मुबारक ॾियूं जेको इल्मु तारीख़ में महारत रखे। पोइ उनखे चऊं था दा लिखी असीं बि सघूं था, पर ॿेड़ी तारीख़ लिखणु तुंहिंजो कमु आहे, छो त तूं उन ई में महारत हासिलु कई आहे। महिनत करे सालनि जा साल तारीख़ूं पढ़ी। असां मां घणा हूंदा जन डिक्लाइन एंड फॉल ऑफ रोमन एम्पायर पढ़ियो हुजे? असां मां आख़िर केतिरा हूंदा जन उहे किताब पढ़िया हुजनि जेके इल्म तारीख़ जे तरफ़ असांजी तवजो ॾियारीनि? अहिड़ी हालत में जेकॾहिं असां तारीख़ लिखूं त उन ई में मज़ो बि न हूंदो, सच बि न हूंदो। फ़िकी तहरीर आहे, उहा कोझी प्रीत थींदी। उन तारीख़ में प्रीत सुहिणी हुजे त असां मञूं। असांजे यार प्रोफेसर अब्दुल्ला मक्सी, जंहिंजी असां राति वरसी मल्हाईसूं, जीअं उन तारीख़ लिखी आहे उन में चंद ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जंहिंमें हिन कोझी प्रीत न कई आहे, पर सुहिणी प्रीत कई अथसि। सो ॻाल्हि आहे त तारीख़ असांखे लिखणु कान थी अचे। पूरब अप्रैल मई 1994 ईस्वी वारे शुमारे में शाया थियल।